मज़दूरनि जो आलमी ॾींहुं योम मई जॾहिं शिकागो जे मज़दूरनि पंहिंजूं जानूं क़ुर्बान कयूं। छा तव्हां ॼाणो था त हिन ॾींहुं मल्हाइण जी शुरूआति कीअं थी ऐं हिन ॾींहं जे बदौलत पूरी दुनिया जी वर्किंग क्लास खे छा मिलियो? जी बिल्कुलु, मां तव्हां सभु हिन जदोजहद मां मुस्तफ़ीद थी रहिया आहियूं। जॾहिं असां पोरियत हिन दुनिया खां पंहिंजो हिसो घुरंदा, हिकु बाग़ न, हिकु गीत न, असां सॼी दुनिया घुरंदासीं। हीउ नारो ऐं ख्वाबु हर मज़दूर जे ज़हन ऐं अख में कीअं आयो? अचो त हिन जी तलाश करियूं था। मां आहियां फ़हमीदा रियाज़, तव्हां ॾिसी रहिया आहियो WTN न्यूज़। 1 मई जंहिंखे अॼु असां मज़दूरनि जो ॾियारो चवंदा आहियूं, असल में हिकु अहिड़े सफ़र जी यादि आहे जंहिंमें आम मज़दूरनि पंहिंजे हक़नि लाइ आवाज़ उथारियो ऐं दुनिया खे बदिलाए छॾियो। शुरूआति में 1 मई रुगो बहार जो हिकु ख़ुशगवार त्योहारु हो। माण्हू हुन ॾींहं खे ख़ुशी, गुलनि ऐं बहार जे मौसम जे अचण तोड़ मल्हाईंदा हुआ। पर वक़्त सां गॾु हिन ॾींहं जो मतिलब ई बदिलजी वियो। हाणे हीउ ॾींहुं उन्हनि माण्हुनि जे नाले थी वियो जेकी पंहिंजी महिनत सां दुनिया खे हलाइनि था। मज़दूर, कारीगर, फैक्ट्री वर्कर्स ऐं उहे सभु जेकी ॾींहुं राति कमु कनि था। मज़दूरनि जो तारुफ़ रुगो फैक्ट्री ताईं महदूद नाहे। कंप्यूटर ऑपरेटर, टैक्सी ड्राइवर, डिलीवरी बॉय ऐं फ्रीलांस बि हिन ज़िमरे में अचनि था। अॼु जेकॾहिं असां 8 कलाक कमु, मोकल या आराम जी ॻाल्हि कयूं था त उहा असांखे आम ॻाल्हि लॻे थी। पर हिकु वक़्तु अहिड़ो बि हो जॾहिं मज़दूरनि खां रोज़ानो 12 खां 16 कलाक ताईं कमु वरितो वेंदो हो। न को मुक़ररु वक़्तु हो, न मोकल, न को तहफ़ुज़। फैक्ट्रियुनि में हालतूं सख़्तु हुयूं, पघारूं घटि हुयूं ऐं ज़िंदगी तमामु मुश्किल हुई। उन दौरान बरतानवी सोशलिस्ट रॉबर्ट ओवन हिकु नारो ॾिनो, 8 कलाक कमु, 8 कलाक तफ़री ऐं 8 कलाक आराम। ही हिकु सादो जुमिलो हो, पर सॼी दुनिया जे मज़दूरनि खे हिकु नओं ख़्वाबु ॾिनो। 1886 में अमेरिका जे शहर शिकागो में मज़दूरनि हिन ख़्वाब खे हक़ीक़त बनाइण लाइ हड़ताल शुरू कई। हज़ारनि माण्हू रस्ते ते निकिरी आया। उन्हनि जो हिकु ई मुतालबो हो, कम जा कलाक घटि कया वञनि। 1 मई ते लॻभॻि 40,000 मज़दूर शिकागो में गॾु थिया। ही फ़क़ति हिकु एहतजाज न हो, पर हिकु तहरीक बणिजी चुको हो। पर हालतूं जल्दी ई ख़राब थी वयूं। कुझु ॾींहं खां पोइ 4 मई ते ही मार्केट स्क्वायर में हिकु वॾो एहतजाज थियो। हुन दौरान हिकु अणॼातल शख़्स पुलिस ते बम उछलायो। उन खां पोइ फायरिंग, अफ़रा तफ़री ऐं रतो छाण केतिरा ई माण्हू मारिजी विया। पुलिस एहलकार बि, मज़दूर बि ज़िंदगी विञाए वेठा। हीउ वाक़ियो तारीख़ में ही मार्केट सान्हे जे नाले सां मशहूरु थी वियो। हिन सान्हे खां पोइ केतिरनि ई मज़दूर अॻवाननि खे सज़ा ॾिनी वई, एतिरे ताईं जो कुझु खे फाई बि ॾिनी वई जॾहिं त उन्हनि ते इल्ज़ाम साबित न थिया हुआ, पर उन्हनि जी क़ुर्बानी ज़ाया न वई। 1889 में दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि जे मज़दूरनि तंज़ीमनि फ़ैसिलो कयो त 1 मई खे उन्हनि शहीद मज़दूरनि जी यादि में मल्हाइबो। अहिड़ी तरह हीउ ॾींहुं मज़दूरनि जो आलमी ॾियारो बणिजी वियो। वक़्त सां गॾु हीउ ॾींहुं रुगो अमेरिका या यूरोप ताईं महदूद न रहियो। दुनिया जे हर कुंड कोश में मज़दूरनि उन्हनि खे अपनायो। रूस में मज़दूरनि जी तहरीक हिकु वॾे इनक़लाब खे जनमु ॾिनो। लेनिन जी क़यादत में मज़दूरनि न सिर्फ़ु बहितर हालतुनि जो मुतालबो कयो, पर सॼो निज़ाम ई बदिलाइण जी कोशिशि कई। पोलैंड में लीक विलेंसा मज़दूरनि खे मुनज़्ज़म कयो ऐं हिकु ताक़तवर तहरीक शुरू कई जंहिं कम्युनिस्ट हुकूमत खे झुकण ते मजबूर करे छॾियो। ब्राज़ील में डिस्लवा मज़दूरनि जी क़यादत कई ऐं पोइ मुल्क जो सदर बणियो। संदसि जदोजहद लखनि माण्हुनि जी ज़िंदगी बहितर बणाई। नंढे खंड में पहिरियों भेरो 1923 में मद्रास, भारत में ही ॾींहुं मल्हायो वियो। पाकिस्तान में 1972 में हिन खे सरकारी तौर तस्लीम कयो। हिन मज़दूर तहरीक जे करे ॿारनि खां मज़दूरी कराइण ख़िलाफ़ सख़्त कानून ठाहिया ऐं कम जी जॻह ते औरतुनि जे तहफ़ुज़ खे अहमियत ॾिनी वई। जीअं त अॼु जूं हालतूं अॻु खां बहितर आहिनि, पर मसइला अञा ताईं ख़तमु न आहिनि थिया। आलमी लेबर ऑर्गेनाइज़ेशन मूजिबि दुनिया में लखई माण्हू अॼु बि इंतिहाई घटि ॾियारी ते कमु करे रहिया आहिनि। कुझु माण्हू रोज़ाना रुगो कुझु डॉलर कमाइनि था, जेकी बुनियादी ज़रूरतनि लाइ बि काफ़ी न आहिनि। महांगाई वधी रही आहे, नौकरियूं गैर महफ़ूज़ थी रहियूं आहिनि ऐं केतिरा ई माण्हू मुस्तक़िल रोज़गार खां महरूम आहिनि। माज़ी में मज़दूर यूनियन्स तमामु ताक़तवर हुयूं। उहे कारकुननि जे हक़नि लाइ आवाज़ उथारींदियूं हुयूं, हड़तालूं कंदियूं हुयूं ऐं हुकूमत खे मजबूर कंदियूं हुयूं त कानून ठाहिनि। पर वक़्त सां गॾु केतिरनि ई हंधनि ते यूनियन्स कमज़ोर थी वियूं आहिनि। उन जे बावजूदि अॼु बि उन्हनि जी ज़रूरत ख़तमु न थी आहे। हीउ ॾींहुं असांखे सोचण ते मजबूर करे थो त छा हर मज़दूर खे इंसाफ़ मिली रहियो आहे? छा जिते मज़दूर कमु कनि था उते जूं हालतूं महफ़ूज़ आहिनि? छा हर माण्हू खे इज़त सां जीअण जो हक़ मिली रहियो आहे? हीउ ॾींहुं असांखे यादि ॾियारे थो त तरक़ी सिर्फ़ु इमारतुनि ऐं मशीनुनि सां न थींदी आहे, पर इंसाननि सां थींदी आहे।